ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما وقال تعالى في مقام آخر قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान के मुताबिक कहा ईमान अफरोज किताब समाज बना रहा हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात जी मुख्तलिफ एतबार सां
तारीफ मेरे सुखे थी। मकामी तौर ते शान के लिहाज से छा हैसियत है, सनम दावत के लिहाज से छा हैसियत है, अंबिया के विच में सनम छा हैसियत है। ये सब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात या ज़ाविया है। और इन ज़ावियन माई बस ज़ाविया ताजे सामने रखने की कोशिश कंदुस, जिनकी हैसियत असांजे ईमान की आबियारी के हिसाब से मरकजी हैसियत है। एक ही ज़ावियो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनको एडो मकाम है तो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी मोहब्बत करण घुर्जे। ऐं ॿियो ज़ावियो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मकाम के एतबार से अल्लाह सुब्हानहु व तआला उते ऐं तहां ते सदन इताअत जो छा हुक्म रखियो आहे। ऐं इन सां गॾोगॾु ज़मीनी तौर ते इहा बि त पोइ सदन इताअत करण वारनि माण्हुनि जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला छा तयारु करे रखियो आहे। मुंहिंजा भाइयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत जेकॾहिं अल्लाह ताला फर्ज़ न करे असां ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण अल्लाह पारां फर्ज़ न हुजे हा, तॾहिं बि को बशर को अक़ल वारो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां पंहिंजी जान माल औलाद ऐं पूरी कायनात खां वधीक मोहब्बत करण खां न रहे हा। छो त साणु मोहब्बत करण इहो असां लाइ एज़ाज़ आहे। इमामुल अंबिया जो एज़ाज़ अल्लाह बयान कयो आहे, पर असांजी इमामुल अंबिया सां मोहब्बत जी निस्बत ऐं मोहब्बत जो रिश्तो इहो असां लाइ शरफ़, इहो असां लाइ क़ाबिल इज़्ज़त, इहो असां लाइ बाइसे मान ऐं बाइसे शान। पर अल्लाह सुब्हानहु व तआला इहो एज़ाज़ हिन उम्मत खे नसीब करण जे लाइ पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत के फर्ज करार। तो मुझे पैगंबर सां तहां सभिनी उम्मत वारनि ते इहो फर्ज आहे त मोहब्बत कयो, पर मोहब्बत आम मोहब्बत न। वल्लज़ी नफ्सी बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नासि अजमईन। सही बुखारी की रिवायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने खुद बयान फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तहां मां को शख्स जेसिताईं मोमिन थी नथो सघे जेसिताईं आऊं उनखे उनजी जान, उनजी माल, उनजी औलाद खां, उनजे वालिदैन खां पूरी कायनात जे माण्हुनि खां वधीक महबूब न थी वञे। जेसिताईं मूंसां मोहब्बत हुनजी इन पाए जी आहे
इन मयार जी नाहे तेज ताईं को शख्स मोमिन थी तो सके। इहो अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर सां मोहब्बत जो मयार बयान कयो। यानी ईमान तॾहिं दिल में दाख़िल थींदो, तॾहिं रासिख़ थींदो, तॾहिं कामिल थींदो जॾहिं अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत असांजी औलाद, असांजे वालिदैन ऐं पूरी कायनात जे माण्हुनि खां वधीक थी वञे। जेकॾहिं इन खां वधीक न आहे, आम मोहब्बत आहे, घटि मोहब्बत आहे, ईमान मुकमल न आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो अल्लाह ताला इहो मयार रखियो आहे ऐं इन मयार जी बुनियाद इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम सुन शान जेॾो सुन मकाम आहे, शान आहे, ओतिरी ई मोहब्बत करणु फर्ज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो टे अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिं माण्हू में उहे टे शयूं आहिनि, उन माण्हू ईमान जी मिठास चखी वरिती। पहिरीं शइ यकून अल्लाहु व रसूलुहु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा। इन माण्हू जी दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत एतिरी हुजे जेतिरी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां सवाइ ॿिए कंहिं जी बि न हुजे। ऐं ॿी शइ युहिब्बुल मर्अ ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह। कंहिं माण्हू सां मोहब्बत करे थो, उन मोहब्बत जो बुनियाद फ़क़त अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी रज़ा। टी शइ त हू माण्हू कुफ्र खे इएं नापसंद करे थो जीअं हू बाहि में वञण खे नापसंद करे थो। हू माण्हू जीअं बाहि में वञण खे नापसंद करे थो, अहिड़ी तरीक़े सां हू कुफ्र में वञण खे नापसंद करे थो। इहे टे शयूं, इहे टे कम जंहिं माण्हू में गॾु थी वञनि, उन माण्हू ईमान जी मिठास ऐं ईमान जी हलावत खे महसूस कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत सही बुखारी जी रिवायत है। अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु बयान फरमाईं था, हिक माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल करे थो, अल्लाह ने पैगंबर मता साअ सही क़यामत करेगी। फरमायो त मा अहद लहा। अब क़यामत जो खुशी तो जो पर क़यामत की तैयारी कितनी गई थी, जिसे तैयारी जो पुछो था तो तैयारी के हवाले से मुझी का खास तैयारी कोई हाँ इल्ला अन युहिब्बुल्लाह व रसूलह। पर साईं गाल जेकरे मोहब्बत थी कंदा तो प्यारे पैगंबर सां ऐं रब्बुल आलमीन सां मुझी मोहब्बत सब खां वधीक। पाण फरमायो त अंत मअमन अहबब्त। तुझी जैसा मोहब्बत आहे क़यामत जे ॾियारे तूं उन सां गॾु। अनस बिन मालिक चई त अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका इहा ॻाल्हि हुई त जंहिं सां तुंहिंजी मोहब्बत आहे तूं उन सां गॾु हूंदे। इन ॻाल्हि ते जेतिरो असांखे सहाबा खे ख़ुशी थी, एतिरी ख़ुशी कंहिं अमल ते कोन थी। ऐं पोइ चवण लॻो अन उहिब्बुल्लाह व रसूलहु व अबा बकर व उमर। आप अल्लाह सां मोहब्बत करियां इज़हार कंदा। साहबा किराम महफ़िल में मजलिस में वेही इज़हार कंदा हुआ, अब अल्लाह सां मोहब्बत करियां थो, अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत करियां थो, अबू बकर सां मोहब्बत करियां थो, उमर सां मोहब्बत करियां थो। ऐं मुझे उम्मीद आहे इन सां मोहब्बत जे करे इन सां गॾु हूंदुसि। हालांकि मुंहिंजा अमल उन्हनि जे फ़ाइदा कोन्हे, पर इन सां मोहब्बत उन जो सिले इमामुल अंबिया बयान कयो आहे, उहो इहो आहे त तूं उन सां गॾु हूंदे जंहिं सां तुंहिंजी मोहब्बत। मुंहिंजा भाइरो, इहा पहिरीं ॻाल्हि ऐं पहिरियों नुक़्तो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करनी आहे। उहा मोहब्बत एतिरी करनी आहे जंहिं मोहब्बत जो
को मट न हुजे, उन मोहब्बत जो मखलूक में को मिसाल न हुजे, यानी भई जान खां वधीक हुजे ऐं पंहिंजे औलाद खां वधीक हुजे, पंहिंजे वालिदैन खां वधीक हुजे ऐं पूरी कायनात खां वधीक मोहब्बत हुजे, त पोइ उहो माण्हू सही माना में ईमानदार आहे। जेकॾहिं मोहब्बत में खोट आहे त अल्लाह ताला दो लफ्ज़न में वाज़े लफ्ज़न में इन हवाले सां कुरान करीम उसूल ॾिनो आहे। قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره إن الله لا يهدي القوم الفاسقين। ऐ नबी तां चओ قل إن كان آباؤكم जेकॾहिं तव्हांजा पीउ व अबनाउकुम तव्हांजो औलाद, तव्हांजा पुट ऐं धीअरूं, व इख़वानुकुम तव्हांजा भाइर, व अज़वाजुकुम तव्हांजूं ज़ालूं, व अशीरतुकुम तव्हांजो पूरो ख़ानदान, व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा तव्हांजो कमायल माल, व तिजारतुन तख़शौन कसादहा तव्हांजा कारोबार ऐं तव्हांजा बिज़नेस, व मसाकिन तर्दौनहा तव्हांजा बहितरीन महिला, तव्हांजूं मालियूं, तव्हांजा घर ऐं कोठियूं, अहब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही जेकॾहिं अल्लाह खां वधीक तव्हांखे महबूब आहिनि, अल्लाह जे पैगंबर खां वधीक महबूब आहिनि, व जिहादिन फी सबीलिही अल्लाह जे राह में विढ़ण खां वधीक महबूब आहिनि, फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअमरिही त पोइ इंतज़ार करियो तां अल्लाह जो अज़ाब तव्हां ते करकी पवे। इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन अल्लाह फासिक कौम सां मोहब्बत नाहे कंदो। उसूल है, उसूल छा है? अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत अल्लाह ताला तरतीब करी पैर रखी आहे। तरतीब केडी पैर रखी आहे जंहिंजे करे तव्हां दुनिया में आया, दुनिया में अचण जो सबब असांजा भाउ ऐं पीउ आहिनि। सभ खां पहिरीं अल्लाह ताला आबाद इन आबाद में पीउ, ॾाॾो, बड़दाॾो, माउ, नानी, बड़नानी ये सभई शामिल आहिनि। अबना में तव्हांजा सगा पुट ऐं धीअरूं अॻिते सभई उहा शामिल आहिनि। उन खां पोइ तव्हांजा भाइर सगा हुजनि, निगाह हुजनि, सौट हुजनि, मासा हुजनि, सभई शामिल आहिनि। उन खां पोइ अल्लाह ताला ज़ालनि जो मिसाल बयानु कयो। ज़ालनि जे करे इंसान फितने में अची वेंदो आहे। फरमाई तव्हांजूं ज़ालूं, उन खां पोइ दुनिया में इंसान जे रहण जे लाइ कारोबार, इंसान जो कोठियूं, इंसान जा घर घाट, अल्लाह ताला जेके बि शयूं इंसान खे दीन खां पोइ ते हटाइनि थियूं, अल्लाह उन सभिनी शयुनि जा नाला वरिता। उन खां फरमाई अहब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां वधीक प्यारा आहिनि त पोइ अज़ाब जो इंतज़ार करियो, त पोइ अज़ाब जो इंतज़ार करियो। छो त अल्लाह ताला फासिक माण्हुनि सां मोहब्बत नाहे कंदो। इन आयत जे अंदर अल्लाह ताला जिहाद जो मुश्किल फरमायो, पर याद रखो जिहाद अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत, अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत खां बाद जो नंबर आहे वो जिहाद नंबर आहे। जेकॾहिं स्टेट कुफार जे खिलाफ, दुश्मननि जे खिलाफ जिहाद जो ऐलान करे थी, मूं ऐं तव्हां मां हर हिकु माण्हू ते फर्ज़ आहे असां मुल्क दुश्मननि सां, काफ़िरनि सां, स्टेट सां गॾिजी करे, पंहिंजे मुल्क जी फ़ौज सां गॾिजी करे कुल्हे मिलाए जिहाद करियो। जेकॾहिं इहे न आहे तॾहिं अल्लाह ताला जे अज़ाब जो इंतज़ार करण जी अल्लाह ताला धमकी ॾिनी आहे। त पहिरियों नुक़्तो इहो त असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां जेका मोहब्बत करणी आहे उहा पंहिंजी जान खां, पंहिंजे वालिदैन खां, पंहिंजे औलाद खां, पंहिंजे घर घाट खां, पंहिंजे कारोबार खां वधीक करणी आहे। जॾहिं इहो नुक़्तो इंसान सम्झी वञे थो त उन खां पोइ उहो माण्हू को बि कंहिं हवाले सां कंहिं बि शइ जी परवाह नथो करे, बल्कि उहो अक़ीदो रखे थो त मूंखे जेकॾहिं कामयाब थियणो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां पूरी कायनात खां वधीक मोहब्बत करणी पवंदी ऐं अल्लाह इन खे फर्ज़ करार ॾिनो आहे। पहिरियों नुक़्तो इहो आहे। ॿियो नुक़्तो इन हवाले सां उहो इहो आहे त मोहब्बत असां करियूं था, दावो पाए अल्हम्दुलिल्लाह, पर इन मोहब्बत में असां
ऐं असां सां गॾु जेके गैर मुस्लिम माण्हू आहिनि उहे मुश्तरक आहिनि। अल्लाह जे पैगंबर जे दौर में तव्हां गैर मुस्लिम माण्हुनि खे छॾे ॾियो, छा अल्लाह जे पैगंबर सां वण प्यार न कयो? अल्लाह जे पैगंबर सां पत्थरनि प्यार न कयो? अल्लाह जे पैगंबर में त आदा जबल युहिब्बुना व नुहिब्बुहु, ही जबल ही ओहद पहाड़ असां सां मोहब्बत करे थो, असां हिन सां प्यार कयूं था। अल्लाह जा पैगंबर जे खजूर जे थुड़ ते वेही करे खुतबो ॾींदा हुआ, ते इमामुल अंबिया लाइ मिंबर आयो। सही बुखारी रिवायत आहे, इहो खजूर जो थुड़ इहो सुस्कियूं भरे, इहो सोका भरे हुबो कोन हुयो। अल्लाह जे पैगंबर सां छा वण मोहब्बत न कंदा हुआ? अल्लाह जे पैगंबर सां पत्थर मोहब्बत न कंदा हुआ? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां छा जानवर प्यार न कंदा हुया? अल्लाह जे पैगंबर सां छा कुफार मक्का प्यार न कंदा हुया? अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम के अमीन मञण वारा, सादिक मञण वारा, अल्लाह जे पैगंबर जी पैदाइश ते छा अबू लहब छा पंहिंजी बानी खुशी में आराम न कई हुई? इहा मोहब्बत न आहे? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ जॾहिं मके वारनि मंसूबो ठाहियो हो त हाणे क़त्ल करणो आहे, छा अबू तालिब इहो दावो न कयो हो या धमकी न ॾिनी हुई त जे इमामुल अंबिया मुंहिंजे भाइटे जे बारे में कुझु सोचो, अॻिते वधियो, उहो सोचे अचे त अबू तालिब खां अॻियां हूंदो? इहा मोहब्बत न हुई? पर फ़र्क़ु करणो आहे। हिकिड़ी हुई मोहब्बत अल्लाह जे पैगंबर जी ज़ात सां, ऐं ॿी आहे मोहब्बत इमामुल अंबिया जी ॻाल्हि सां। ऐं इमामुल अंबिया जी ॻाल्हि सां मोहब्बत इहा इताअत। अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि सां मोहब्बत, उन मोहब्बत जो तक़ाज़ो इताअत आहे। जेकॾहिं इताअत आहे त मोहब्बत कारगर आहे, या मोहब्बत कम जी आहे। पर जेकॾहिं इताअत न आहे त सिर्फ़ मोहब्बत जो को फ़ाइदो कोन्हे। जेकॾहिं इताअत न आहे त सिर्फ़ मोहब्बत जो को फ़ाइदो कोन्हे। मुताबिक़ मिसाल न छा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे करे छा इहो थोड़ा जन्नत में वेंदा? छा अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जे करे जानवर जन्नत में वेंदा? छा अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जे करे ही पहाड़ जन्नत में वेंदा? न। अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत ऐं इमामुल अंबिया सां उन मोहब्बत जे तक़ाज़े इताअत ते अमल करण जे करे अल्लाह जे पैगंबर जा उम्मती जन्नत में वेंदा। इहा ॻाल्हि सम्झंदी आहे त सिर्फ़ मोहब्बत न, मोहब्बत सां गॾु इताअत हुजे। सिर्फ़ मोहब्बत न, मोहब्बत सां गॾु इमामुल अंबिया जी इताअत हुजे। इताअत छो हुजे? अल्लाह जे पैगंबर खां पहिरीं जेके बि पैगंबर आया, अल्लाह ताला उन पैगंबरनि जी तशरीह हैसियत इहा रखी आहे त हर पैगंबर वाजिबुल इताअत। हर पैगंबर जी इताअत पंहिंजी उम्मत ते फर्ज़ आहे। वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़निल्लाह वलौ अन्नहुम इज़ ज़लमू जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा हजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हाजतन मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। वमा अरसलना मिन रसूल, असां जेको पैगंबर मोकिलियो इल्ला लियुताअ बिइज़निल्लाह, उन पैगंबर जे बारे में इहो असां उसूल ॾिनो त अल्लाह जे हुक्म सां उन पैगंबर जी इताअत कई वेंदी। जेके पैगंबर आया, सिर्फ अल्लाह जे पैगंबर न, अल्लाह जे पैगंबर खां पहिरीं जेके बि नबी आया, अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजो उसूल रहियो आहे, हर पैगंबर जी मुंहिंजे हुक्म सां इताअत कई वेंदी। साबित छा थियो? साबित इहो थियो त इमामुल अंबिया जी इताअत अल्लाह जे पैगंबर जी उम्मत ते फर्ज़ आहे। जेकर इताअत न कईसूं त सिर्फ मोहब्बत जो कोई फ़ाइदो कोन थींदो। सिर्फ मोहब्बत जो कोई फ़ाइदो कोन्हे। क़ुल अतीउ अल्लाह व अतीउ रसूल फमन तवल्ला फमा अरसलनाक अलैहिम हफ़ीज़ा। ऐ पैगंबर तव्हां चओ तव्हां इताअत करियो अल्लाह जी, अल्लाह जे पैगंबर जी। फमन तवल्ला फमा अरसलनाक अलैहिम हफ़ीज़ा। जेकॾहिं को तव्हांजी उम्मत मां तव्हांजी इताअत खां फिरी वियो त तव्हां उन्हनि जा मुआफ़ न आहियो। असांजो कमु आहे उन माण्हू खां हिसाब वठणु, बदिलो वठणु, असांजो कमु आहे। पर असां तरफ़ां ऑर्डर इहो आहे तव्हांजी इताअत फर्ज़, तव्हांजी इताअत फर्ज़ आहे पूरी उम्मत ते। को माण्हू इन इताअत खां मुस्तस्ना कोन्हे। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़दा अल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुम
लहुमुल खियरतु मिन अमरिहिम व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। मर्द हुजे या औरत हुजे, न के मर्द मोमिन लाए जायज़ आहे, न के औरत मोमिना लाए जायज़ आहे। इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलहु अमरा, जॾहिं अल्लाह के कम जो फ़ैसिलो फरमाए थो, जॾहिं अल्लाह जो पैगंबर के कम जो फ़ैसिलो करे थो, ऐं यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम, जो ही पंहिंजा इख्तियार हलाइनि। पंहिंजा इख्तियार कीअं हलाईंदा? अल्लाह जो फ़ैसिलो मौजूद आहे, अल्लाह जे पैगंबर जो फ़ैसिलो मौजूद आहे। अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले के छड़े करे जेकॾहिं को पंहिंजो इख्तियार हलाए ऐं पोइ वो मोमिन रहे, वो मर्द हुजे या औरत हुजे, अल्लाह मत मुंहिंजो कानूनी कोन्हे। इहो मुंहिंजो कानूनी न आहे। जो अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले जी मौजूदगी में को ॿियो पंहिंजो फ़ैसिलो हलाए, उहो फ़ैसिलो कंहिंजो हुजे, उहो फ़रिश्ते जिब्रील जो चवणो हुजे, उहो फ़ैसिलो अल्लाह जे पैगंबर जे जलील क़द्र सहाबी अबू बकर जो हुजे, तॾहिं अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले जे मुक़ाबले में कंहिं जे फ़ैसिले खे इख्तियार करणो न आहे। वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन बईदा। जंहिं नाफ़रमानी कई अल्लाह जे पैगंबर जी, वो बाज़ गुमराही में हलियो वियो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िताब फरमायो थी, बुख़ारी रिवायत। उन ख़िताब जा आख़िर का छा हुआ? मुखे वॾो ख़ौफ़ आहे। इन्नी अख़ाफ़ु इन तरक़्तु मिन अम्रि रसूलिल्लाहि अन अज़ीग़, औ कमा क़ाल, मुखे वॾो डपु आहे जेकॾहिं अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले खां ज़र्रे बराबर आउं हटी वियुसि, मूं पंहिंजो फ़ैसिलो कयो, आउं गुमराह थी वियुसि। इहो सहाबा जो मनहज आहे, इहो खुलफ़ाए राशिदीन जो मनहज आहे। सैयदना अबू बकर जो, सैयदना उमर फारूक जो, सैयदना उस्मान गनी जो, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो अल्लाह जे पैगंबर जो अमर हुजे, मोमिन उन अमर जे बारे में पंहिंजो फ़ैसिलो, पंहिंजो इख्तियार हलाए या घुराए। इहा गुमराही आहे। अल्लाह जे पैगंबर जी इताअत इहा वाजिब आहे। अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले खां पोइ हाणे पंहिंजो इख्तियार कॾहिं हली वियो त पोइ मोहब्बत में खोट आहे। मोहब्बत में खोट आहे, उणाई आहे, नक़्स आहे, पोइ दिल में निफ़ाक़ आहे। तंहिं करे ॿियो नुक़्तो इहो आहे त इमामुल अंबिया जी ॻाल्हि असां ते मञणु फ़र्ज़ आहे ऐं वाजिब आहे। अल्लाह जे पैगंबर जी हैसियत इहा आहे जो अल्लाह जा पैगंबर वाजिबुल इताअत आहे, वाजिबुल इताअत आहिनि। इनजा खोड़ सारा मिसाल मौजूद आहिनि। असांजी ॻाल्हि खे इते ई रुके करे टियों नुक़्तो बयान कयूं था त जेके माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत कंदा, अल्लाह वाजिब कई आहे, जेकॾहिं अल्लाह ताला सिर्फ़ वाजिब करे हा, असांखे न नवाज़े हा, तॾहिं अल्लाह वसारो आहे, उहो मर्ज़ी वारो आहे। असां ते को कमु फ़र्ज़ करे ऐं उन कम ते को अजर न ॾे, उहो मर्ज़ी वारो आहे। पर अल्लाह ताला उहो रहमान रहीम आहे, हर फ़र्ज़ ते उहो नवाज़ियो आहे। तव्हां जंहिं फ़र्ज़ ते, जंहिं वाजिब ते तव्हां अमल कंदा, अल्लाह तव्हांखे अजर अज़ीम सां नवाज़ींदो। उहो अल्लाह जो तौहीद हुजे, अल्लाह जे पैगंबर जी रिसालत जी इताअत हुजे, उहो फ़र्ज़ नमाज़ हुजे, उहो फ़र्ज़ ज़कात हुजे, उहो फ़र्ज़ हज हुजे, जंहिं बि फ़र्ज़ खे तव्हां अदा कंदा, अल्लाह ताला तव्हांखे नवाज़े छॾींदो। अल्लाह ताला तव्हांजी महिनत खे रायगाह नथो छॾे, ज़ाया नथो करे, बेक़दर न आहे, उहो शाकिरुन अलीम आहे। तव्हां इताअत कंदव, अल्लाह तव्हांखे नवाज़े छॾींदो। इहो अल्लाह ताला फ़ाइदो कयो आहे हर उन माण्हू सां जेको अल्लाह जे फ़र्ज़ खे पूरो करण वारो आहे। फरमाई कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ऐ पैगंबर तव्हां चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत करियो था, फत्तबिऊनी, तव्हां मोहम्मद जी पैरवी करियो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो। सम्झण जी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त अल्लाह सां मोहब्बत जो दावो एसि ताईं कूड़ो ऐं खोटो आहे जेसि ताईं इंसान अल्लाह सां मोहब्बत उहो न करे, ईअं न करे जीअं अल्लाह जे पैगंबर अल्लाह सां मोहब्बत करण जो दसनो आहे, तरीक़ो ॿुधायो आहे। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी, अल्लाह सां मोहब्बत करण जे लाइ तव्हांखे मोहम्मद करीम जी इताअत करणी पवंदी, दस पुछणो पवंदो, वाट वठणी पवंदी। जेकॾहिं न त पहिरियां माण्हू हुआ न जिन अल्लाह सां मोहब्बत कई, छा ईसाइनि अल्लाह सां मोहब्बत न कई हुई? छा यहूदियुनि अल्लाह सां मोहब्बत न कई हुई?
पतन मोहब्बत में इहो चयो यहूदन चयो त उज़ैर अल्लाह जो पुट आहे ऐं ईसाईन चयो त ईसा अल्लाह जो पुट आहे। मोहब्बत उन्हनि कई हुई पर मोहब्बत ईअं न कई जीअं उन्हनि नबी तरीक़ो ॿुधायो हो। हीअ उम्मत यानी अल्लाह सां मोहब्बत करणु चाहे थी त उन मोहब्बत जो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधाईंदो, उन तरीक़े खे इख्तियार करणो पवंदो। उहा मोहब्बत अल्लाह वटि मक़बूल हूंदी। ऐं अल्लाह एज़ाज़ छा ॾिनो आहे इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी ता मुहम्मद जी पैरवी कयो युहिब्बुकुमुल्लाह सिलो इहो मिलंदो जो अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो। हिकु त आहे असां तरफ़ां अल्लाह सां मोहब्बत ऐं ॿी आहे अल्लाह तरफ़ां असां सां मोहब्बत। उन ॿुधायो कहिड़ी मोहब्बत अफ़ज़ल आहे? हिकु मोहब्बत जा दावेदार कौन ऐं ॿी इहा मोहब्बत जे मोहब्बत जो इज़हार ख़ुदि अल्लाह करे। अल्लाह जे मोहब्बत जो वादो कयो आहे उन मोहब्बत में अल्लाह शर्त लगाई आहे फत्तबिऊनी मूं मोहम्मद जी पैरवी कयो, मूं मोहम्मद जी पैरवी कयो युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तआला गुनाह माफ़ फरमाईंदो वल्लाहु गफ़ूरुर रहीम वो अल्लाह तमाम घणो माफ़ करण वारो मेहरबान आहे। क़ुल अतीउल्लाह व रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन। ता चओ तवा बिल्कुल खरी गाल कयो अती अल्लाह व रसूल तवा इताअत कयो अल्लाह जी चयो वञो मोहम्मद रसूलुल्लाह जो जे करे इन नुक्ते तां हटी विया आया त याद रखो अल्लाह काफिरन सां प्यार थो करे। माना चाहे अल्लाह ताला जी इताअत खां कीवाइण वारा अल्लाह जे पैगंबर जी इताअत खां कीवाइण वारा कुरान जे नज़र में काफिर आहिनि। अल्लाह जी इताअत नथो करणु चाही, अल्लाह के नबी जी इताअत नथो करणु चाही त वो दीन कीअं रहंदो? दीन कोन रहंदो पोइ तुंहिंजी दुनिया रहिजी वेंदी हली। यक़ूलून आमन्ना बिल्लाहि व रसूलि व अताअना। अल्लाह ताला असांजे मुआशरे जे बारे में अहिड़ा अल्फाज़ चया आहिनि जिन अल्फाज़नि खे पढ़ण सां मुंहिंजी ऐं तव्हांजी इस्लाह तमामु आसान थी वञे थी। यक़ूलून आमन्ना बिल्लाहि व रसूलि व अताअना। हिननि माण्हुनि मां कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके दावो कनि था असां अल्लाह जी इताअत कईसूं, अल्लाह ते ईमान आंदोसूं व बिल रसूल अल्लाह जे रसूल ते ईमान आंदोसूं वमा उलाइका बिल मुमिनीन। अल्लाह इनकार करे तो ये माण्हू मोमिन न आहिनि। दावो चाहे ईमान जो आमन्ना बिल्लाहि व रसूलि व अताअना अल्लाह ते ईमान आंदोसूं, अल्लाह जे पैगंबर ते ईमान आंदोसूं व अताअना ऐं इताअत कईसूं। अल्लाह इनकार करे तो मा उलाइका बिल मुमिनीन ई मोमिन न आहिनि। छो वजह छा आहे? असां चऊं पिया इताअत कयूं था, अल्लाह जवाब ॾे थो मोमिन न आहियो। रीज़न कहिड़ो आहे? कारण कहिड़ो आहे? इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम इज़ा फरीक़ुम मिनहुम मुअरिदून। जॾहिं इन्हनि खे चयो वञे थो तव्हां अचो अल्लाह जे क़ुर ॾे, तव्हां अचो मुहम्मद मुस्तफ़ा जे फरमान ॾे। इज़ा फरीक़ुम मिनहुम मुअरिदून इन्हनि मां हिकिड़ी टोली आहे जेका मुंहुं मोड़े वञे थी। इहो फ़ैसिलो आहे। असल इम्तिहान इहो आहे। दावा हर को करे थो। यहूदन में दावा कई हुई, ईसाईन में दावा कई हुई नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाहु असां अल्लाह जा प्यारा आहियूं, असां अल्लाह जो औलाद आहियूं। दावो हुननि जो पर दावो जेकॾहिं केरु इंसान दावो करणु चाहे थो जे मां आरो कोन रखंदो, मां आरो नथो सघिजे पर उन दावे जा उसूल आहिनि। फरमाई चवनि था असां ईमान रसूल अल्लाह ते वाले पैगंबर ते इताअत बि कईसूं। अल्लाह फरमाए थो मोमिन न आहिनि। छो? जिन्हनि खे सॼो वञे थो अचो अल्लाह जे पैगंबर ॾांहुं लियहकुम बैनहुम तां त अल्लाह इन्हनि जे विच में अल्लाह जो पैगंबर इन्हनि जे विच में फ़ैसिलो करे। इज़ा फरीक़ुम मिनहुम मुअरिदून इन्हनि मां हिकु टोली मुंहुं मोड़े वञे थी। वइन यकुन लहुमुल हक़्क़ु यातू इलैहि मुदዒनीन। जेकॾहिं इन्हनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि कई वञे थी टोली कनि था, फ़ाइदे जी ॻाल्हि थिए तव्हांजो फ़ाइदो आहे। मां मिसाल ॾियां थो। तलाक जो मसलो आहे, सही तलाक थी वई आहे, हाणे माई रुसी में हली घर में हली को अहिड़ो फतवो ॾियो जंहिंमें रुजू थी वञे हलियो जिते फ़ाइदो मिलंदो भली पहुचंदो। सही मीरास जो मसलो आहे, जेसि ताईं पीउ जीअरो तेसि ताईं गिलास मिठो पाणी जो कोन पियारे। पीउ मरी वियो हुयो, सभ खां पहिरीं वञी करे ऑफिस में वियो स्टाफ वटि बाबा जो खातो ॾिसो त कुल प्लाट केतिरा आहिनि, ज़मीनूं केतिरियूं आहिनि, घर केतिरा आहिनि, इहो सभई मुंहिंजे नाले कयो।
और मीरास में तो आप बाहर आयो सब बड़ी मिलके देखा है ता फिर बाहर नसीब है जे फायदे दी गाल है बंदा जनता मौलवी साहब फतवा दे फायदे दी गाल है बंदा जनता अफी कुलूबिहिम मरदुन अम इर्ताबू अम यखाफून अन यहीफ अल्लाहु अलैहिम व रसूलुहु ये छोकर रहे आइन अल्लाह जे हुक्म दी गाल अचे थी अल्लाह जे पैगंबर जे फैसले दी गाल अचे थी ई मोड़े वजनता छो छाले करे अफी कुलूबिहिम मरदुन अम इर्ताबू या नंढी दिल में निफाका या कौनन के अल्लाह जे पैगंबर जी सदाई जे बारे में शक अम यखाफून अन यहीफ अल्लाहु अलैहिम व रसूलुहु या इनके यो खौफ तसाते अल्लाह ए अल्लाह जो पैगंबर जुल्म करो बल उनाइक हम जालिमून कुरान से तो दे मान के अल्लाह जे पैगंबर जी इताअत में इत्मीनान आए ये हकीकत में जालिम आए ये हकीकत में जालिम आए कुरान तो वाज़ेह रस्तो बुलायो है कुरान रस्तो वाज़ेह बुलायो है इताअत करने वाला मोमिन आइन बल्कि कुरान तो फैसला जो हल बुलायो है या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाहि व रसूल इन कुंतुम तु'मिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तावीला ऐ मोमिनो इताअत करो अल्लाह दी इताअत करो अल्लाह दे हबीब दी इताअत करो अपने मुफ्तियान दी अइम्मा किराम दी उलमा दी कुरान दी इताअत करो चंदा सही इताअत दी गाल ता सही करो पे मौलवी साहब तमा छोट तमा के फिक्र के मजो कोन था तमा सब किताब में सुन जा पैरोकार आयो उन करे तहां लाए कुरान काफी है पर असा के अइम्मा किराम दी गाल जो एतराम करो है असा जो सही यो एतराम असा ते वफा फर्ज है एतराम उनदी युवा गाल जेका अल्लाह जे पैगंबर जी गाल मुताबिक है असा जे अखन ते जो अल्लाह हुकुम न उलिल अम्रि मिनकुम जे तहां जा उलिल अम्र आइन उलिल अम्र में मानू आइन एकरा हुक्मरान या अइम्मा उलमा उनन जी इताअत में फर्ज है पर जे करे इख्तिलाफ थी वजे वो इख्तिलाफ वो अकीदे में अचे वो इख्तिलाफ नमाज में अचे वो इख्तिलाफ ज़कात में अचे वो इख्तिलाफ ईद में अचे ईद मनाने में अचे उन इख्तिलाफ में अल्लाह जो कुरान ठाल देवे फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दू इलल्लाहि व रसूल जे करे के मसले में तापान में टकरी होता इख्तिलाफ करो था फरुद्दू इलल्लाहि व रसूल को ता इख्तिलाफ मोटायो कुरान ना हदीस ना कुरान देवे तो इख्तिलाफ जो हल हो जो अल्लाह जे पैगंबर वट नासा अल्लाह जो नासा अल्लाह जो हबीब तो हां असा अल्लाह जो दस्तूर मौजूद है मुहम्मद रसूलुल्लाह जो दस्तूर मौजूद है कुरान मौजूद है हदीस मौजूद है हाने फैसलो सन वठो है कुरान का हदीस का किते मुझे ए ता जे ईमान जो इम्तिहान है इता जो इम्तिहान है मोहब्बत जो इम्तिहान है फरुद्दू इलल्लाहि व रसूल इन कुंतुम तु'मिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर जेकर तहां जो अल्लाह दे ईमान ता जो क़यामत दे ईमान तब तहां के फैसलो करानो पड़ो इख्तिलाफ में अल्लाह वटा अल्लाह दे पैगंबर वटा इख्तिलाफ में व उल अम्र मिनकुम तकरीर आया इख्तिलाफ जो हल अल्लाह वटा है अल्लाह दे पैगंबर वटा है हां तेरे इताअत की गाल है अल्लाह की इताअत है अल्लाह के पैगंबर की इताअत है अइम्मा किराम की इताअत है पर उन गालन में जिनमें इत्तिफाक है तेरे इख्तिलाफ थे तो इख्तिलाफ में फैसलो करो कुरान फैसलो करो इमामुल अंबिया फरमाई जे करे तमाम मोमिन आयो अल्लाह ते ईमान रखो था आखिरत ते ईमान रखो था तमाम जे अंजाम जे लिया था सब का बल तैया पहली गाली पे जे के चयो वने तो अचो अल्लाह आदम अचो अल्लाह रे पैगंबर ना मुड़ी वजन था इन जे मुकाबले में इन्नमा कान कौलुल मुमिनीन इदा दुऊ इला अल्लाह व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यकूलू समिअना व अतअना व उलाइका हुमुल मुफ्लिहून मोमिनन जो शान हिया जेके सही माना में अल्लाह रे पैगंबर की इताअत कम था आमन्ना बिल्लाहि व रसूलि व अताना जो में सच्चा है जेदर के जो वने तो अचो अल्लाह रे पैगंबर ना लियहकुम बैनहुम तात तहारे में फैसलो कन अय यकूलू समिअना व अताना इतवन था सही खुद
दोस्त अल्लाह दी गाल है अचंते अचंते अल्लाह दी गाल अचंते इमामुल अंबिया दी गाल अचंते औलाए हमल मुफलिहून कुरान गवाही दे तो यही मानो कामयाब आए ومن يطع الله ورسوله ويخشى الله ويتقي اولئك هم الفائزون कुरान गवाही दे तो जे अल्लाह दी इताअत कई अल्लाह दे हबीब दी इताअत कई अल्लाह खान दी दो रहे हो तकवा शार पर दी रहे हो उलाइका हुमुल फाइजून कुरान दे तो यही मानो कामयाब आए कहिड़ा मानो कामयाब आए जेके सच्चा है जेके जिन जो नज़रियो यो आहे सही अल्लाह दी गाल अची वई अल्लाह जे पैगंबर दी गाल अची वई हां इन जे मुकाबले में न त आऊं पंजे नफ्स दी मञा तो न त आऊं बाबा जो सोचा तो न आऊं पंजे औलाद जो सोचा तो आऊं कुछ तो सोचा हां यो सोचा तो अल्लाह दी गाल आहे अल्लाह दे हबीब दी गाल आहे बस आऊं मोमिन आया मुखे मञणो आहे तस्लीम करणो आहे कुरान चवे तो कामयाब आहे कुरान चवे तो कामयाब आहे वल मुमिनून वल मुमिनात بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم اللهم تو مؤمن مرد मोमिन औरतों हिकड़े जा वली आइन चवाइन जो हुक्म ॾियनि था बुराइनि खां रोकीनि था नमाज़ूं क़ाइम कनि था ज़कात अदा कनि था वयुतीऊन अल्लाह व रसूलहू असलन जी खूबी आहे अल्लाह जी इताअत कनि था अल्लाह जे पैगंबर जी इताअत कनि था बाइलो कण फरमाई उलाइक सयरहमुहुमुल्लाह ये वे माण्हू आहिनि जिन ते अल्लाह जो रहमतूं वसंदियूं अल्लाह जो रहमत वसंदियूं अतीउल्लाह व अतीउ रसूल लअल्लकुम तुरहमून अल्लाह जी इताअत करियो अल्लाह जे पैगंबर जी इताअत करियो तां ते रहम कयो वेंदो तां ते रहम कयो वेंदो वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नात अल्लाह जे मोमिन मर्दन सां अल्लाह जे मोमिन औरतन सां यो वादो कयो आहे अल्लाह उनके जन्नत नसीब फरमाइंदो बाग नसीब फरमाइंदो तजरी मिन तहतिहा अल-अनहार व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन हमेशा वाली जन्नत में अल्लाह उनके महल नसीब फरमाइंदो अल्लाह उनके महलात में जाय नसीब फरमाइंदो व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन व रिज़वान मिन अल्लाह अकबर कमाल है कुरान अंदाज व रिज़वान मिन अल्लाह अकबर अल्लाह दी रज़ा सभनी नेमत खां वॾो इनाम हूंदो अल्लाह जज़ा चाहे अल्लाह जी रज़ा अल्लाह मोमिनन के ऐं मोमिनन के क़यामत जे ॾींहुं दीदार कराईंदो अल्लाह जे दीदार कराईंदो फिर के जन्नत जो सभई नेमतूं अहिड़ियूं लॻंदियूं सभई नेमतूं विसरी वेंदियूं यानी अल्लाह जो दीदार थींदो ऐं अल्लाह तरफ़ां ऐलान थींदो मोमिनो हमेशा तव्हां खां राज़ी आहियां कॾहिं नाराज़ कोन्हे रज़वान मिन अल्लाह अकबर ذلك هو الفوز العظيم कुरान ते तो या सब खां वॾी कामयाबी आहे ومن يطع الله والرسول فاولئك مع الذين انعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن اولئك رفيقا ذلك الفضل من الله وكفى بالله شهيدا जे दाद कई अल्लाह जी अल्लाह जे पैगंबर जी क़यामत कायम थींदी इहो माण्हू नबियनि सां गॾु हूंदो इहो शहीदनि सां गॾु हूंदो इहो सालिहीन सां गॾु हूंदो व हसना उलाइक रफ़ीक़ा इन खां वधीक भला सुहिणा यार कहिड़ा हूंदा इहा अल्लाह जे पैगंबर जी इताअत जो सिलो आहे अल्लाह जे नबी जी इताअत जो समर आहे अल्लाह जे पैगंबर जी इताअत जो अल्लाह ताला इहो इनाम ॾींदो अल्लाह जे पैगंबर जी इताअत करण वारा अॼु पंहिंजे पैगंबर सां गॾु आहे अॼु पंहिंजे पैगंबर सां पंहिंजे रसूल सां गॾु आहिनि इन्नल लज़ीना युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह कमाल है जिन माण्हुनि तव्हांजे हथ ते बैत कई ऐं मोहम्मद तव्हांजे पोयां कटिजी वेंदासीं मरी वेंदासीं पर तव्हांजी इताअत सां लाराईंदासीं इन्नमा युबाइऊन अल्लाह कुरान ते अल्लाह सां बैत कई आहे इताअत सिलो إن الذين يبايعونك إنما يبايعون الله يد الله فوق أيديهم جنهن جهة متان تاجو هتو تري الله جو هتن جهة تاو الله جو هت من جهة متان هو ومن أوفى بما عاهد ومن نقض فإنما ينقض على نفسه ومن أوفى بما عاهد
अज़ीमा। कमाल है कुरान जो अंदाज़ कमाल है। अरे पैगंबर जे तहां सां बैत कई उन अल्लाह सां बैत कई हिनन जे हथन ते अल्लाह जो हथ हो वो जे इन वायदे के पारियो अल्लाह उनके अजर अजीम सां नवाज ॾींदो। वही रसूल फक़त अदा अल्लाह जे पैगंबर जी इताअत कई अल्लाह जी इताअत कई, अल्लाह जी इताअत कई। ही कमाल है। बल्कि ये चाहिए मोमिन जी करामत है, ये चाहिए मोमिन जी हौसला अफजाई है, ये चाहिए मोमिन लाए तसल्ली है। जैसे दुनिया में तो मोमिन अल्लाह के पैगंबर से वालिहाना मोहब्बत करे तो, अल्लाह के पैगंबर की इताअत करे तो उनके यकीन होने घुर्जे इंशाअल्लाह अल्लाह की रहमत से इन अमल दे करे और अल्लाह के पैगंबर की मयत में जन्नत में छो अल्लाह ताला पंजे कौल जी मुखालिफ ना है तो अल्लाह पंजे कौल जी पंजी गाल जी ला तब्दील लिकलिमातिल्लाह अल्लाह पंजी गाल जी खिलाफ ना है तो ई वायदा अल्लाह का है, ई वायदा अल्लाह का है। तो मुझे पैगंबर की इताअत करने वाला, मुझे पैगंबर से मोहब्बत करने वाला, मुझे पैगंबर से नबी से गद होता या इनकी इताअत दर हकीकत अल्लाह की इताअत है। पैगंबर की इताअत दर हकीकत अल्लाह से मोहब्बत है और जो सिलो अल्लाह और फकत जन्नत है। और दुआ करा तो अल्लाह रब्बुल आलमीन मुखे कहा के जबकि इताअत जा उसूल है सब का पहले अल्लाह के पैगंबर से वालिहाना मोहब्बत और का पो फुल इताअत और का पो इताअत में तमाम और का पो तकाबुल अची वने तो अल्लाह के पैगंबर की इताअत के तरजीह जने इख्तिलाफ अची वने और में अल्लाह के पैगंबर इताअत के तरजीह ये वे अमल हैं जिन अमलन ते अल्लाह ताला जन्नत जो वायदो कयो है। अल्लाह पाक मुखे तहां के जो बुधायो है उन ते अमल करने जो फरमाए। वा आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।